को भी नफली रोज़ो रखे, ख़ुसूसन शाबान जो रोज़ो, कहिड़ो बि रोज़ो पहिरीं खां वठी पछाड़ी ताईं उन हिकिड़े रोज़े जे एवज़ मदीने वारे साईं को अजीब मिसाल ॾिनो आहे। सोने नबी हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे। मदीने वारे साईं त मुंहिंजो सिर मुंहिंजा बच्चा कुर्बान उम्मत खे समझाइण जे लाइ सोने नबी सुहिणो मिसाल ॾिनो आहे। सरकार मदीना फरमाए त कांग जी उम्र वॾी थींदी आहे। पखियुनि में जानवरनि में कांग जी उम्र बकरी जी उम्र तव्हां ॾिठी आहे, ढिढ जी उम्र तव्हां ॾिठी आहे, ॿियो मुंहुं में ढकोई तव्हांजा घरेलू जानवर जी तव्हां उम्र ॾिठी आहे। साल 5 साल 8 साल 10 साल जानवरनि जी उम्र बि तव्हां ॾिठी आहे, कुते ॿिले जी उम्र बि तव्हां ॾिठी आहे, पर जानदारनि में साक्षियुनि में सावधाननि में उॾामंदड़ पखियुनि में सभ खां वॾी उम्र मिलंदी आहे कांग। ऐसी ताईं जो के कांग 100 साल में जमार थींदी, 150 साल में जमार थींदी, 200 साल में जमार थींदी, वॾी उम्र कांग जी हूंदी आहे। साईं फरमायो त कांग पंहिंजे ॼमण खां वठी मरण ताईं हिकिड़े पासे ते उॾामी। इहो को फ़ासिलो तय कंदो या न? हितों जे कांग मातरी खां उॾामे ईअं उत्तर जो रुख रखियो, या हैदराबाद ये हाला ये मटियारी ये मुंहिंजा गोरो ये दादू यो लाड़काणो यो रही आहे खां टपी वेंदो। थी सघे थो पाकिस्तान जी सरहद टपी वञे। भई जेकर मिसाल सरासरी उम्र 100 साल ॿुधऊं, हलो 50 साल बि जो कांग जेको उॾामे त फ़ासिलो केतिरो तय कंदो? साईं फरमाए त जेतिरो इहो कांग मुफ़ासिलो तय कंदो ओतिरी जन्नत जी ज़मीन उनखे मिलंदी जेको नफ़ली हिकिड़ो रोज़ो ऐं जन्नत में तव्हांखे ॾंदण रखण जेतिरी जाइ मिले। ॾंदण घणी जाइ वारा ॾंदण रखण जेतिरी जाइ तव्हांखे जन्नत में मिले त उन जाइ जो मुल्ह उन सॼी दुनिया जी तव्हांखे बादशाही मिली वञे त रुई ज़मीन जी बादशाही खां इन ज़मीन जो शान मथे आहे जेका ॾंदण रखण जी। सुभान अल्लाह। छो त दुनिया वारी बादशाही ज़मीन धरती मिल्कियत फुरजी वेंदी, जन्नत में जेका हिकिड़ो इंच मिलियो, गिराट मिली, चाणकी मिली, या फुर बि न हमेशह